अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे जी एक नई अपडेट आई आहे। उहा बि तव्हांजे नाम कंदासीं। छा अचण वारी किस्त में नवाब खान खे ख़बर पवंदी, पुलिस खे ख़बर पवंदी जेको मीर आहे उहो सजावल खान वटि आहे। छा अचण वारी किस्त में पुलिस सजावल खान वटि छापो हणी मीर खे पकिड़े वेंदी? इहा कीअं ख़बर पवंदी, कीअं न थींदी, छा थींदो छा न थींदो? इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो, तव्हांखे सॼी कहाणी मां क्लियर करे ॿुधायां थो। मुंहिंजे ख़्याल में हीअ वीडियो तव्हांजे कम जी आहे दोस्तों, ऐं शायदि को 100 व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। हलूं था पंहिंजी यूट्यूब जी अपडेट जी तरफ़, तकरार ड्रामे जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त जेको मीर आहे उहो सजावल खान उन खे हिकु पासे जेको आहे करे छॾींदो आहे, ऐं नवाब खान जॾहिं ईंदो आहे उनजी नज़र न पवंदी आहे। नवाब खान जो एॾे शक बि फ़िलहालु वक़्ती तौरु न वेंदो, ऐं नवाब खान इहो सोचींदो त मीर अञा जंग में आहे किथे, जिथे मीर पुलिस नथी ॻोल्हे सघे। उन जा पुलिस वारा वाठा ओॾे ॻोल्हींदा रहंदा, लेकिन सजावल वटि उनजो शक न ईंदो। मीर जो इलाज बि सजावल खान कराईंदो, ऐं मीर जेको आहे फ़िलहालु सजावल ते एतवार करे सघे थो, ऐं मीर जेको आहे बख़्शियल खे गद्दार सम्झी वेठो आहे। इन करे ई हू बख़्शियल सां जेको आहे राब्तो नथो करे। बख़्शियल जेको ॾिठो तव्हां, उन वञी शेरली वटि पनाह वरिती ऐं वक़्त वारा जो पोयों हुया। हाणे मीर फ़िलहालु हिते ई हूंदो सजावल वटि, जेसीं ताईं हू ठीकु नथो थिए। ऐं सजावल खान मीर खे ॿुधाईंदो त मोमन वारियूं बि मूं वटि आहिनि, उन्हनि खे बि मूं पनाह ॾिनी आहे कोर्ट जे करे, ऐं नवाब खान जा दुश्मन जेका उहे मुंहिंजा दोस्त आहिनि। ऐं मीर पोइ सजावल सां गॾिजी काफ़ी कमु करण वारो आहे, इहो बि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां। ऐं नवाब खान खे इन शइ मां वॾो ख़तरो आहे। बाक़ी जेको ॿियो ख़तरो मूंसां दरिया खान वारो उहो त हटी वियो, हिन टाइम सजावल खान ख़तरो बणिजी वियो आहे।